था, कागज में चेहरा दिखता था। बंद हुआ ये मेल भी अब तो, खत्म हुआ ये खेल भी अब तो। बोली में जब बैठी बहना, रास्ता देख रहे थे नैना। मैं तो बाप हूँ, मेरा क्या है, तेरी माँ का हाल बुरा है। तेरी बीवी करती है सेवा, सूरत से लगती है बेवा। तूने पैसा बहुत कमाया, इस पैसे ने देश छुड़ाया। देश पराया छोड़ के आजा, पंछी पिंजरा तोड़ के आजा। देश पराया छोड़ के आजा, पंछी पिंजरा तोड़ के आजा। आजा उम्र बहुत है छोटी, अपने घर में भी है रोटी। चिट्ठी आई है, चिट्ठी आई है, आई है, चिट्ठी आई है। बड़े दिनों के बाद हम बेवतनों को याद, वतन की मिट्टी आई है। चिट्ठी आई है, चिट्ठी आई है। अपनी टीमों ऐं बीकानेर जी टीमों असांखे सहकार ॾिनो आहे, उन्हनि सभिनी जा असां तमामु घणा थोराईंदा आहियूं। संस्थान जयपुर पारां ही नाटक रिश्ता आहिनि, रिश्तनि जो छा, हिन में हिस्सो वठी रहिया आहिनि कन्हैयालाल मेटवानी, भगवंती मेहरचंदाणी, हेमा चंदानी, राजेश बंबाणी ऐं हिन जी हिदायत करी गई आहे सुरेश सेंदू। मां तो घणी दफा लिखियो थमा, पर हू भी लिखे ना। लिखियो अथई, पूज्य पिता साथ, पूज्य माता साथ, मां तव्हां खे तमामु घणो यादि कंदो आहियां। ॾींहं राति तव्हांजा सुपना ॾिसंदो रहंदो आहियां ऐं हाणे
विलायत छॾे अची तव्हां सां गॾु रहंदुसि। मुझे शाम को नहीं लिखा हमेशा हमेशा विलायत छॾे ते तूं सां गॾु रहंदो। मेरी माता ने क्यों यार मत गोरी वने जो भी वने वन तू के करा और सारे सारे। अरे जानकी जानकी तस तस पानी हाँ कपड़ा को न लाए भाई एड़ा पुण्य को न कह रहे ना समझा वो ये छोटी न गया है क्या है पापा कया न था पापा ही कह रहा हूँ तो हितरो सिकी का धोपुट वो वनी परदेश में रहेगा परदेश में जरूर बनी गया पैसों कमाने जा पैसों अभी उन्हें जब पैसे पूछना था सुखा सुखा मारे खायो कोन तो खपे न खेड़ो सुख चेजे करे हिकड़े सिकी लधे पुट जी शिकल ॾिसण ला पिया तूं हर दिल छोटा लगा लिखियो है ना हमेशा हमेशा तेरा विलायत छॾे अची असां सां गॾु रहंदो। अरे कुछ कोन लिखियो नहीं कुछ कोन समझी हीअ त पुराणी चिठी हुई जेका पढ़ी पहिरीं पंहिंजी दिलि विंदराई। छा शाम जी चिठी कान आई आहे मुंहिंजो शाम कोन पहुचे। अरे कंहिं नालायक खे ॿ अखर चिठी लिखण जो वक़्तु कोन आहे छो भला छा अची असां सां गॾु रहंदो। अरे इने करे त चयो मां वटि आख़िरी ॾींहं जो शादी न करायोसीं पर काम जी ॿुधो छो था सुने। हा हा चई त ईअं पई ॼण त हुन अंग्रेज जी माइटी मां खणी आयो तुंहिंजे पुट जो पर तव्हां हा छो कयोसीं। अरे पर छा थी थी हा करणु चई ख़बर त पई त चिठी लिखी हुन चेतायो हो त मां फलाणी तारीख़ शादी करे रहियो आहियां हूअं त तव्हांखे अमेरिका ॿुधायां हा पर छो जो टाइम तमामु थोरो आहे इन करे तव्हांखे शादीअ जी कैसेट ॾियारे मोकिलियो आदिती दिलि ख़ुशि कंदी पर इहा मुंहिंजी कैसेट में किथे मिली आहे असांखे। अरे कैसेट मोकिली हुजनि त मिले हो न केरु ॼाणे वरी चिठी लिखे छा अंग्रेजीअ में धारी मोनी जा मां पढ़ी बि कोन सघां। अरे जेको हिन सखीअ मां बि छॾे करे वञे हुन अंग्रेज जे पलव में लिखी वेठो आहे पोइ भला छा सिंधी लिखंदो ऐं पढ़ंदो मूंखे त लॻे थो त हू पंहिंजी सिंधी ॿोली ॻाल्हाइण बि विसारे छॾी सिंधी ॿोली ॻाल्हाइण खे विसारी हूंदई मां पंहिंजे पुट खे लोली ॾिनी आहे सिंधीअ में पोइ त बराबरि ॿोली हुनखे सिंधीअ में ॾिनी आहे पर हुनखे यादि हुजे न हू जो 15 साल न वञे विदेश में वेठो आहे पोइ भला लिखा सिंधी ॿोली ॻाल्हाईंदो हूंदो ऐं चवंदा आहिनि न माउ ॿार खे महिनत करे माण्हू ठाहींदी आहे ऐं छो हुनखे 20 मिंटनि में माण्हू मां कॾहिं करे छॾींदी अंदर सड़ दो हा हा छो न राति जो पार्टीअ मां 15 डॉलर बची पिया हूंदसि सोचियो माउ पीउ ॾे खणी थो ख़र्च ॾे हा कंदो आहे 2 साले में हिकु दफ़ो चङो जो बंदि थी वई पके पक शाम जो कोन हूंदो छो ॿाहिरि जी घटी लगातार वॼंदी आहे पाड़े वारे जो अरे भला हिन उमिरि में आधीअ राति जो केरु थो वञे पाड़े वारनि खे सॾु करणु ॾिठो वरी भई घटी वञे चलो मां ई थो खणा हेलो क्या अमेरिका अरे श्यामा मां हले 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 शाम जो फोन कई हाँ हिकिड़ो मिंट हाँ क्या बॉम्बे ताजमहल होटल अरे नहीं नहीं बाबा ये कोई ताजमहल होटल नहीं है रॉन्ग नंबर मज़ा असांजे हिन कुझु खंड रहे ताजमहल ते कुझु असां सां मज़ा करण लेला इहो फोन पियो करे नालायक हा हा बॉम्बे मां
जो वरी पे वजे अरे पर ई खाना ना का सा बंद बना कोना थींदो हर घड़ी पे वजनो माई थो खास हेलो क्या बाबा वरी ताजमहल होटल कह तो क्या यहाँ कोई होटल नहीं है अरे आए कहीं शाहजहां जो तू तो चुप करेंगे हाँ बाबा कह दिया ना यहाँ कोई होटल क्या सेम नहीं बाबा यहाँ कोई सेम वेम नहीं रहता क्या हाँ रामचंद्र हाँ रामचंद्र मजो नालो है अच्छा अरे श्यामा श्यामा जो फोन कई हाँ हिकिड़ो श्यामा पुत्र केतिरनि सालनि खां तुंहिंजी शिकिली कनेक्ट किया तोखे ॾींहं राति यादि पिया कयूं ऐं तुंहिंजी चिठी ऐं फोन जो इंतज़ारु कंदा रहंदा आहियूं हा वठ हा तुंहिंजी माउ सां ॻाल्हाए शाम में ॻाल्हाए सुभाणे केतिरा महीना ठहे तूं चिठी ताणे लिखी आहे तोखे केतिरा दफ़ा चए चिठी चिठीअ में लिखंदो कर पुट मां अंग्रेजी चिठा ॼाणा न से मां उहा चिठी पढ़ा पुट तोखे ॾाढी चिठी लॻी आहे हिकु दफ़ो पंहिंजो मुंहुं ॾेखारे वई त चई मां आराम सां रही सघां ॻाल्हाए छा बम्बई में ॻाल्हाए ॿुधो बम्बई मां हाँ श्यामा पुत्र बम्बई मां कॾहिं आयो आहीं छा सॼो सारो हफ़्तो थी वियो अथई ऐं हफ़्ते में अॼु तो फोन करी अरे पुत्र सिधो घर हलियो अची या ना होटल में छो लथई अरे पुत्र हाणे छॾ इहे ॻाल्हियूं हाणे हीअं कर हिकदमि पंहिंजे ज़ाल ऐं ॿारनि खे वठी सुबुह खां घर हलियो अचे चङो पुत्र जल्दी अच हाँ वठो माणे सां ॻाल्हाए श्याम पुट हाणे सभु ॻाल्हि चई सुबुह सां पुट तोखे टाइम ॻाल्हि कई न पुट तुंहिंजी शादी वारी कैसे बि कोन पहुती पोटे मुंहुं ॾिसण लाइ चिंता केतिरा साल गुज़रिया आहिनि मुंहिंजे तुंहिंजी शिकिल कान्हे पुट असां मां थी खाराई कहिड़ी ग़लती थी वई आहे न तूं नाराज़ी पुट आवाज़ थींदा पुट हूअ पुटड़ीअ खे एतिरो न सताए हेलो न पुत्र असीं हींअर किथे था बम्बई अची सघूं काई ॻाल्हि कान्हे हा तूं पंहिंजा कम कर तूं असांजी चिंता न कर पुत्र चिंता न कर काई ॻाल्हि कान्हे पुत्र सदाईं ख़ुशि हूंदे पुत्र सदाईं ख़ुशि न कोई को नथो अचे सभु बिज़ी आहे पूरो सारो हफ़्तो थियो अथसि पंहिंजो मुल्क छॾे पंहिंजे मुल्क में आयो आहे पंहिंजे शहर में चए थो सुभाणे वापसि वेंदुसि त हीअं अची मूंसां बम्बईअ गॾिजी वञो छा तूं हलंदी बम्बईअ अरे हिन चौथे माड़े जी चारी चढ़ण में तुंहिंजो साह पोइ हेठि मथे थिए छो तूं कंदीअ बम्बईअ जा 15 ॾींहं मूंखे खणी छॾ तव्हां बचिड़े जो मुंहुं ॾिसी तव्हां ॾिठो अरे पर जानकी मां किथे वञां होटल में लॻो आहे बराबरि होटल ताजमहल होटल जिथे त असां जहिड़ा माण्हू दरवाजे जे अंदरि बि घिड़ी नथा सघनि छो न घिड़ी सघंदासीं तूं हितां हुतां आया आहीं छा पंहिंजे पुट सां गॾिजण खां वञो त चोरी आहे छा हाणे मां पंहिंजी बराबरि कान ॿुधाईंदा कसम चवंदी पंहिंजे बचिड़े जो मुंहुं ॾिसी अचो तव्हां ॾिठो या न मुंहुं ॾिठो पर तूं सम्झी छो नथी ॻाल्हि मां सभु सम्झां थी तव्हां ई नथा सम्झो छा जेको भरोसो आहे अॼु न वञे सुभाणे वञे घटि में घटि इहो त आठ थींदो मूं न ॾिठो त हली मुंहिंजे तरफ़ां मुंहिंजे बचिड़े जे मथे ते हथ घुमाए वरी उहो ई हथ ते अखि लॻियल जॾहिं मूंखे सभु मिली पियो छा
मां सुबुह सां सवे गई उन सां गॾु बस करें ना हाँ बस ऊपर जल्दी शाम को चला धीरे निकालना करे गाड़ी की बात ध्यान में रखियो कहीं शहर में खा जो रोटी मोटी बची थी मावल दवा टाइम में बैठे जो बच्चे के बच्चे जल्दी है श्यामा मां तुमको जो ख्याल रखी जा दवा हॉस्पिटल रख जा रामी ने चिंता नहीं दरवाजो सभी तरफ बंद करेंगे जा मेरे बच्चे मां विश्व शाम में बारे में जो पीछो है I am all right, Dad. Come up there. With you, great mom किया है, mom. I mean, मम्मी किया है, Dad. पुत्र मां है तब तुझे मिलने वाला बेचैन रह लिया ये रात तुझे खत्ते पड़े इंतजार करनी रहनी अच्छा मां की दिल आए ना ये चाहिए यार अब कितने ये चलेगा तू करे रही पर मां ही मना कयो मां चाहे मां शाम के 12 बजे वठी पाए जो है अरे डैड तव्हां ही छा कयो असांखे त हींअर तमामु ज़रूरी कम सां वञिणो आहे तव्हां राति ॿुधाए छॾियो आहे त मां अॼु ओड़े नमूने प्रोग्राम ठाहियां न खैर डैड तव्हां चांहि वांहि न पीअंदा न रहण दे पुत्र चाहे बा हले हले तू मुझे इसे फर्जी दे रवानी कौन थी नजर अचे Yes. Are you ready? Yes, I'm ready, darling. Sir, he old man कह रहा है. Who is he? इधर श्यामा ये आए बेटी घर वाली हाँ सदाई खुश होगी बहुत खुश होगी मां रामचंद्र श्यामा जो पी What? He is your father? Oh no, sir. What is this? अमेरिका में तो एडम कपड़न पायन वालों से मानो बैगर I mean भिखारी जमाना है. No, Kitty darling. This is India. I mean हिंदुस्तान है. जी जगह कपड़ा पाए रखे हैं ना ये आसानी सिंधी जी जगह ना ट्रेडिशनल ड्रेस है. तू सच कह रही है पुत्र इंसान के वक्त सिर पहनो पहरावो खाधो पीतो रहन सहन बदलन घुरिजे पर पुत्र हाणे असां जो छा आहे असीं त अची पहुतायूं अलाए कॾहिं हुतां सॾु अची वञे ओ कम ऑन डैड रिलैक्स. तव्हां वजाई कहिड़ी ॻाल्हियूं खणी वेही रहिया छा आहे त किटी डार्लिंग आहे न इहा तमामु जेको आहे न नई ख़्यालतनि जी छोकिरी आहे इन तव्हां चिंता न कयो कॾहिं पर असां जहिड़ा ग़रीब ऐं नंढा माण्हू न ॾिठा आहिनि हमेशह वॾी न होटल न ऐं वॾी क्लबनि में वेंदी रहंदी आहे Sir, तुंहिंजो डैडी मुझे तारीफ़ करे रहियो आहे या इंसल्ट? नो किटी डार्लिंग छा कदी छा आहे त डैड जेके आहिनि न तमामु पुराणे ख़्यालतनि जा आहिनि न इन करे बराबर पुत्र मां त पुराणनि ख़्यालतनि जो माण्हू आहियां पुत्र तूं पोतड़ो किथे आहे पोतड़े खे त वठी अचो त मां हुनखे ॾिसां तुंहिंजी माउ बि हुनजी शिकिल ॾिसण लाइ सिकी वई आहे छा आहे त उहो त अञा ताईं आहे न डैड सुम्हियो पियो आहे इनफैक्ट वी आर सो शॉर्ट टाइम असांखे छा आहे त हींअर घुमणु वञिणो आहे न एलिफेंटा केव ॾिसणु वञिणो आहे
अरे तो पुट तव्हांखे घुमण खां केरु थो रोके पुट मां त तव्हां वटि गॾिजण आयो आहियां पुट त हीअं त गुफाऊं सुभाणे बि ॾिसी सघो था तुंहिंजी मां तुंहिंजो इंतज़ारु करे रही आहे हुन तुंहिंजे लाइ ॾींहं राति फोन ऐं चिठियुनि जो इंतज़ारु कंदी रहंदी आहे ऐं सॼी राति फोन ॾे अॻियां वेही रहंदी आहे मतां न किथे तुंहिंजो फोन अची वञे पर पुट तूं त अॼुकल्ह ख़त खां बि छॾे ॾिनो आहे फोन करण में कंजूसी करणु लॻो ज़रूरत सम्झे फोन कंदा त आहिनि ज़रूरत त चइबो हाणे अची हिन ज़रूरत वारी लाइन में अची विया न न डैड तव्हां सम्झण जी कोशिशि कयो डैड मां सभु सम्झां मां सभु सम्झां असांखे छा आहे त अञा हींअर जेको आहे न अधु ॾींहुं निकिरी चुको आहे हिनखे ॾिसो एलिफेंटा केस घुमण जो केतिरो न शौक़ु आहे हा पुट मां तोखे पंहिंजी जोए जे शौक़ जी एॾी परवाह आहे पर हुन जनम ॾियण वारी माउ जी जेका तुंहिंजो इंतज़ारु करे रही आहे उनजी जरा परवाह कान्हे हिकिड़ी पुट तूं पंहिंजी दिलि वधी रख हाणे तुंहिंजी सस जी बाती ॿुधी केतिरी तूं शरीफ़ खां हली बि नथी सघे वञी पोटड़े खे खणी अच त मां मुंहुं ॾिसां सॉरी फादर मां सफ़ाई पसंदि छोकिरी आहियां ऐं तव्हां पंहिंजे पाण खे न ॾिसो मुंहिंजे पुट खे इंफेक्शन थी थो सघे सॉरी कहिड़ी ॻाल्हि नहीं जस्ट अ मिनट प्लीज प्लीज छा आहे त किटी जेका आहे न तमामु सफ़ाई पसंदि छोकिरी आहे हा हा तव्हीं त सफ़ाई पसंदि आहियो असीं गंदा आहियूं ईअं न न इहो मतिलबु न हो डैड तुंहिंजी मां तुंहिंजे लाइ तुंहिंजी मनपसंदि शइ ठाहे मोकिली आहे अच्छा हा हा हिन ॾिसे न छा हिन पैकेट में शाम जी मनपसंदि शइ आहे खीरणी इहो में मिल्की में तुंहिंजी माउ ॾाढी फिकर करे तुंहिंजे लाइ ठाहे मोकिली आहे अच्छा जल्दी तोखे उहो यादि करे तुंहिंजूं मनपसंदि शयूं ठाहींदी आहे ऐं ठाहींदी आहे मूंखे खाराईंदी आहे Yes, darling. Yes. Our lunch is ready. पुट ये तो खीरणी आहे न सेम ही हिंदुस्तान है एक तू ही तो चवंदी हुई कि हितां जा माण्हू जादू टोने में विश्वास कंदा आहिनि ऐं अच्छी शइ में कुझु मिलाए खाराए सघंदा आहिनि पंहिंजे बच में कंदा आहिनि तूं छा चई रही आहीं पुट तूं सम्झी रही आहीं त असां हिन में कुझु मिलाए करे खणी आहियूं न पुट न हीअ त हिन जी माउ ॾाढी फिकर करे हिन जे लाइ खीरणी ठाहे मोकिली आहे ऐं तूं चई थी त असां हिन में मिलाए खणी आहियूं न न डैड असांजो इहो मतिलबु न आहे हा सम्झण जी कोशिशि मां सभु सम्झांदो असांजो पहिराव कंदो आहे असांजी नियत कंदी आहे असांजा हथ कंदा आहिनि ऐं असांजे हथ लॻण सां तव्हांखे इंफेक्शन थी सघे न न डैड इहो मतिलबु कोन्हे असांजो डैड मां सम्झां थो तव्हांजी देरि थी वई आहे पुट तव्हीं वञो एलिफेंटा जूं गुफाऊं तव्हांजो इंतज़ारु करे रहियूं पर हूअ जेका माउ तव्हांजी सालनि खां इंतज़ारु करे रही आहे हुनजो को मुल्क कोन आहे आख़िर उहा कंहिंजे आसिरे ते बीहंदी पैसो त असां तव्हांखे बराबरि मोकिलींदा आहियूं पैसो बराबरि पैसो तव्हां मोकिलींदा रहिया आहियो पर पुट पैसे सां पेट भरिबो आहे पेट हीअ दिलि न ऐं माउ पीउ जे लाइ असली पैसो थींदो आहे हुनजो औलाद पुट औलाद बाक़ी त सभु दुनिया जूं शयूं दिलि पहिलाणे जो साधन थींदियूं आहिनि पुट साधन शाम मूं तोखे पढ़ाए लिखाए करे मिलाए इन लाइ मोकिलियो असां सां तुंहिंजा सभु रिश्ता ख़तमु थी वञनि न डैड तव्हां सम्झण जी कोशिशि कयो डैड मां सभु सम्झां थो पुट वञ तोखे देरि थी वई एलिफेंटा जी गुफाऊं इंतज़ारु करे रही आहियां पुट मां सभु सम्झी रहियो आहियां पर डैड हुन माउ जो कुझु ख़्यालु कोन थो करी पुट मां जेका सालनि खां तुंहिंजो इंतज़ारु करे रही आहे आख़िर उहो कंहिंजे हस्ते ते जींदी चुप कर ठीकु आहे तूं सम्झी रहो तव्हीं सम्झी रहिया आहियो त मां तव्हांजे करे पैसनि जे करे आहियां न पुट न तव्हांखे इहा अञा ख़बर हुअणु घुरिजे त मूंखे एतिरी अञा पेंशन मिलंदी आहे जो असां ॿिन्ही पुठनि जो सलीतर गुज़ारो थी सघे थो पुट असीं त दिलि ऐं सिक ऐं प्यार जा बि ठाहियूं प्यार जा पर मूंखे लॻे थो हिन औलाद मां असां माउ पीउ खे इहो प्यार बि लिखियलु कोन आहे तव्हां त समझदार आहियो मां त समझदार आहियां पुट कोन्हे तव्हीं छो नथा सम्झो छा सम्झो था त मां बेवकूफ़ आहियां न पुट न मूंखे अॼु पंहिंजी ग़लती में एहसासु थी रहियो आहे त मूं तो जॾहिं न लाइ
जन्म ॾिनो आहे। मिस्टर तव्हां वधि खां वधीक ॻाल्हाए रहिया आहियो। तूं चुप कर। असां पीउ पुट जे विच में तोखे ॻाल्हाइण को शाम छा मूं तोखे मिलाए पढ़ाए करे इन लाइ मोकिलियो हो त तूं उते मुंहिंजो नालो रोशन कंदे ऐं पंहिंजा अरमान ऐं हसरतूं पूरियूं करे हिते वापसि ईंदे। छा छा न मुंहिंजा अरमान हुआ, छा छा न तुंहिंजी मां सोचे रखियो त तूं पंहिंजी ज़ाल ऐं ॿारनि सां गॾु अची करे असां सां गॾु हिते रहंदे। पर अफ़सोस शाम इहा मुंहिंजी भुल हुई। इहा मुंहिंजी भुल हुई त मूं तोखे पढ़ाई लिखाए करे विलायत मोकिलियो। इहा बि मुंहिंजी वॾे में वॾी भुल हुई त मूं तोखे अंग्रेज़ाईअ सां शादी करण लाइ न रोके छॾी। इहा वॾे में मुंहिंजी भुल हुई।
नंदड़ो कैसे था? नंदड़ो ओके यार ओके हंचे बंद कर ये लाडो पहले तो बताने की रटे में करना तो ये लाडो नंदड़ो ने तो बात होता पाप तो मार दे बाबा पाप तो मार दे खीरनी हाँ हाँ खीरनी ना जीवन है सही है सब लेकिन ये लगा जो कमी चट करे इसका शाम तक खीरनी खाएंगे अच्छी रोने में छुटो चावल लगा बाबा हमारे माँ अमेरिका ने भी बाबा माँ हरी कई रहने थे कई रहने बाबा माँ हरी का सेवा करते बाबा सेवा माँ हरे का जो सहारो पर कुछ पहाड़ो रोहित चौड़ा का माता जो सहारो पर कुछ बाबा माता जो सहारो पर कुछ मामा न पूछना पुछाने ने दावती का मकान पर को दे गया बाबा ये भारत वाले को क्या माफ रोने पड़ती है रो श्यामा रो साने तो भागा में रोनी लिखा है श्यामा तो पास का दादा करे तो छाप के सामने शामिल खाते हैं तो उसका सही क्या कुछ है पंचमिंटो वट चलेला श्यामा श्यामा माझ्या पुत्राला तो सिक्का खीरणी मिनट कोने खीरणी चखरेला श्यामा माझी श्यामा हात पेक्षा श्यामा ये दुनिया है दुनिया पैसे की दुनिया स्वार्थ की दुनिया इसे रिश्ता जो कोई मुल्क होना है कोई मुल्क होना है साचा रिश्ता केड़ा रिश्ता ये रिश्ता है रिश्ता जो चाहिए रिश्ता जो